أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إذا السماء انفطرت وإذا الكواكب انتثرت وإذا البحار فجرت وإذا القبور بعثرت علمت نفس ما قدمت وأخرت يا أيها الإنسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك كلا بل تكذبون بالدين وإن عليكم لحافظين كراما كاتبين يعلمون ما تفعلون إن الأبرار لفي نعيم وإن الفجار لفي جحيم آمنت بالله صدق الله العظيم आउज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेहमान रमज़ान जी हिन स्पेशल असांजी ट्रांसमिशन में तव्हां सभिनीनि जेके बि असांजा नाज़रीन आहिनि असांखे ॾिसनि पिया उन्हनि सभिनीनि खे आमिर शाह जी तरफ़ खां ऐं मूंसां गॾु मुंहिंजी को होस्ट आहे बिल्कुल अवां जी पंहिंजी होस्ट इकरा परवेज़ अवां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर असां भली कार चवंदासीं अवां जी ऐं पंहिंजी असांजो सलाम बि क़बूल कजो। अवां जी फेवरेट ट्रांसमिशन मेहमान रमज़ान में ऐं माशाल्लाह सां ख़ुसूसन सलाम क़बूल पंहिंजी बारगाह में मुंहिंजो मतिलबु आहे कि सलाम असांजो क़बूल फरमाइजो ऐं माशाल्लाह सां हमेशह जीअं इलाही ख़ूबसूरत किरत सां पंहिंजी ट्रांसमिशन जो आगाज़ कयो आहे हिकु पासे खां ऐं ॿियो अॼु जुमे जो ॾिहाड़ो आहे अॼु जेकर ॾिठो वञे त हिकु पासे रहमत जो अॼु जेको पहिरियों अशरो आहे उहो पंहिंजे आख़िरी शब हींअर असां उन आख़िरी शब में आख़िरी शब घारे रहिया आहियूं ऐं शाम अफ़्तारी खां पोइ असां ॿिए अशरे में ख़ैर सां दाख़िल थी वेंदासीं। हिकु त अॼु 10 रमज़ान जी इन करे बि इलाही अहमियत आहे ऐं ॿिए पासे अगरि 10 रमज़ान जी असीं ॻाल्हि कयूं था त अॼु जनाबी बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जी विसाल जो बि ॾिहाड़ो आहे। उन हवाले सां जेकर असां उन्हनि जी फ़ज़ीलत हूअं त मुंहिंजे ख़्याल सां हर कोई उन्हनि जे हवाले सां ॼाणे थो ऐं ॾाढो बहितरीन तरीक़े सां माशाल्लाह ॼाणे थो त हू मलिकाए अरब हुयूं सभिनी खां अमीर तरीन ख़ातून कंसिडर कयूं वयूं हूंदियूं ऐं मां उन्हनि जे बारे में जॾहिं पढ़ां पई त मां उहा ॻाल्हि ॿुधी करे ऐं उहा ॻाल्हि ॾिसी करे मूंखे ॾाढे
मुंहिंजा लिटरली रोंगटा ऐं गूज़ बम्स उथियल हुया। उन में हिकिड़ी लाइन लिखियल हुई कि माशाल्लाह सां एतिरी अमीर ऐं एतिरी मलिकाए अरब हुई जो उन्हनि जा जेके उन्हनि वटि उठ मौजूदु हूंदा हुया, उन्हनि जेका तिजारत थींदी हुई या उन्हनि वटि जेको सोन मौजूदु हूंदो हुयो उहो इन क़दुरु हूंदो हुयो जो उन सोन जी छांव में 900 उठ हूंदा हुया। त माशाल्लाह सुभान अल्लाह छा ही ॻाल्हि कजांइ। न सिर्फ़ु इहो पर तव्हां ॾिसो जॾहिं बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जी उन्हनि जी शादी थी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, त उन खां पोइ उन्हनि जेका ज़िंदगी गुज़ारी उहा टोटली ऑपोज़िट ज़िंदगी गुज़ारी जेका हुननि जी शादी खां पहिरियां जी ज़िंदगी हुई ऐं उन्हनि ॾाढी सादगी सां ज़िंदगी गुज़ारी। न सिर्फ़ु इहो पर उन्हनि पंहिंजी सॼी उन्हनि जी जेको उन्हनि वटि मालो दौलत हुयो जेको कुझु बि हुयो उहो उन्हनि राहे ख़ुदा में उन्हनि उहो सॼो ख़ैरात ॾेई छॾियो। त माशाल्लाह इन्हनि हस्तियुनि जे किरदार ते जॾहिं बि नज़र विझजंदी त उहो सुभान अल्लाह ई निकिरंदो। सो इंशाल्लाह अॼु जो प्रोग्राम उन्हनि जे मुनासिबत सां हूंदो ऐं उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुझु महिमान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि जी तरफ़ बि वधंदासीं। पहिरियां असां किचन जी तरफ़ वधूं था ऐं किचन में हमेशह जीअं माशाल्लाह सां असां सां गॾु शेफ़ नादिया इज़हार उहे मौजूदु आहिनि। सो उन्हनि खे भली कार चऊं था। वालेकुम अस्सलाम अदा। कीअं आहियो अदी? ख़ुशि आहियो? बिल्कुलु। इकरा तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं माशा अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आहे इकरा, पाण सभई हिक ॿिए खे मुबारकूं ॾियूं। जी उहो इन करे मुबारकूं ॾियूं जो माशाल्लाह सां पंहिंजो ख़ैर सां पहिरियों अशरो अॼु पूरो पियो थिए। त तव्हांखे मुबारक हुजे। रमज़ान जी त मुबारक ॾींदा ई आहियूं हिक ॿिए खे, पर आउं चाहींदो त अशरे जी बि मुबारकूं ॾिजनि हिक ॿिए खे। आमिर मुबारक हुजे तव्हांखे बि, इकरा तव्हांखे बि मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। हूअं जॾहिं हिननि मुबारक जो अदा आमिर नालो खयों त मूंखे पहिरियां तकलीफ़ त शायदि जुमे जे हवाले सां आवां चओ था, पर बिल्कुलु सही ॻाल्हि उनजी बि असांखे मुबारक ॾियणु घुरिजे। बिल्कुलु सही ॻाल्हि उन्हनि बि नोट कराई त माशाल्लाह सां ही छाकाणि त पहिरियों अशरो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, उन हिसाब सां ॾिठो वञे त इलाही बाबरकत महीनो त आहे ई, पर ही पहिरियों अशरो रहमतुनि भरियो महीनो आहे। सो अल्लाह ताला खां अल्लाह ताला जी बारगाह में असीं दुआगो आहियूं त हिन अशरे ताणी असां सभिनी जेके जेके इबादतूं कयूं आहिनि, जेके जेके रब पाक जी बारगाह में दुआऊं घुरियूं आहिनि, परवरदिगार उन्हनि तमामु दुआउनि सां असांजनि जोड़नि खे इंशाल्लाह भरे छॾे ऐं तमामु असांजनि गुनाहनि खे ख़ुसूसन माफ़ फरमाए। बेशक बेशक। आमीन। ऐं हींअर हमद जा कुझु चंद अशार आहिनि जेके आहे हिकिड़ी फेमस हमद आहे। सो असां वटि ॾाढा ख़ूबसूरत ख़ूबसूरत महिमान बि आयल आहिनि ऐं अॼु जी असांजी हिन स्पेशल ट्रांसमिशन में ॿिया बि खोड़ सारा महिमान आहिनि जेके अॼु असांखे जॉइन कंदा असांजी हिन महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में। त ॾाढो फेमस कलाम आहे, फेमस हमद आहे। तव्हां चवंदसि त इन जी हिकिड़ी अस्थाई संचाई आऊं पढ़ी आई प्रोग्राम में। उन खां बाद में इंशाल्लाह असां बिनात ख़ान ऐं जेके असां सां गॾु ॿिया महिमान आहिनि उन्हनि खे शरीक कंदासीं इंशाल्लाह। बिस्मिल्लाह। सो बस अॼु हाज़िरी क़बूल पए। इलाही आमीन। अल्लाहु 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 अल्लाहु। ये ज़मीं जब ना थी, ये जहां जब ना था, बस ही तो असां जो त हमदे बारी ताला सां असां प्रोग्राम जो आगाज़ तिलावत सां कयोसीं। त बस जेॾीं आऊं बि हमद या नात न पढ़ंदो आहियां त मुंहिंजो बि रोज़ो बेचैन हूंदो आहे इलाही। ज़बरदस्त माशाल्लाह, ये इलाही बहितरीन एहसास आहे, बहितरीन फील आहे। ऐं हूअं बि माशाल्लाह सां असां जॾहिं काबिनात शरीफ़ ॿुधंदा आहियूं, हमद बारी ताला ॿुधंदा आहियूं त असां पंहिंजे पाण खे उन्हनि जॻहुनि ते महसूसु कंदा आहियूं त ॼण असां उन्हनि मुक़दस जॻहुनि में मौजूदु आहियूं। पाण मुसलमान हिकिड़ी शइ खे अगरि पाण बिलीव कयूं, पाण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी रवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ख़िताब पे कयो ख़ुतबे में, उन्हनि चयो पिया त अगरि मुसलमाननि खे ख़बर पइजी वञे त हिन रमज़ान शरीफ़ जी छा वैल्यू आहे त मुसलमान त अलाह साईं खां दुआ ई इहा घुरनि त 11-12 महीना ई रमज़ान हुजे। ऐं अवां शुक्रगुज़ारी इन क़दर कयो जो अवां सजदे खां उथो ई न, इहा माशाल्लाह सां इलाही ख़ूबसूरत रिवायत बिल्कुलु मौजूदु आहे। सो अवां इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि कई ऐं ईअं ई असां पंहिंजे प्रोग्राम ऐं पंहिंजे सेगमेंट खे अॻिते वधाईंदासीं। ॿिए पासे असां सां गॾु हिकिड़ो इलाही सुठो महिमान बि मौजूदु आहे, सो असां उन्हनि खे वेलकम कंदासीं। हादी रज़ा बॉम्बे वाला हू असां सां मौजूद आहिनि। आपको खुश आमदीद कहते हैं हम। हादी अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? वालेकुम अस्सलाम, करम है मौला हुसैन का आपसे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हादी कैसे हैं आप? ठीक हैं? अल्लाह का शुक्र है माशाल्लाह से। आज हमारे इस मेहमान रमज़ान में शायद आपकी पहली एंट्री है और पहली आज आप हमारे पास है। नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बताएंगे हमें आप। इससे पहले भी चैनल्स पर जाते हैं आप मुख्तलिफ, मतलब फर्स्ट टाइम आप स्क्रीन पर आ रहे हैं जी। चले, हमारी बेस्ट विशेज़ आपके साथ हैं। क्या सुनाएंगे आप हमें? नाते मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माशाल्लाह माशाल्लाह, बिस्मिल्लाह सुनाएं। बिस्मिल्लाह करते हैं। बर मोहम्मद व आले मोहम्मद सल्लवात अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद व आले मोहम्मद। या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद। ऐसी इज़्ज़त आपने पाई कि बस या मोहम्मद। ऐसी इज़्ज़त आपने पाई कि बस या मोहम्मद। की शबे असरा खुदा ने वो पज़ीराई के बस या मोहम्मद। और एक पल में मुस्तफ़ा को अर्श पर बुलवा लिया। एक पल में मुस्तफ़ा को अर्श पर बुलवा लिया। अपने बंदे की खुदा को ऐसी याद आई कि बस या मोहम्मद। गिनते गिनते थक गई तारों की नाजुक उंगलियां। गिनते गिनते थक गई तारों की नाजुक उंगलियां। मुस्तफ़ा मुस्तफ़ा के हैं ज़मीं पर इतने शैदाई के बस या मोहम्मद। मैंने जलती धूप में जब छेड़ दी नाते रसूल। मैंने जलती धूप
जब छेड़ दी नाते रसूल, रहमतों की हर तरफ ऐसी घटा छाई के बस या मोहम्मद ऐसी इज्जत आपने पाई के बस या मोहम्मद। सुभान अल्लाह, माशाल्लाह। हादी रज़ा बॉम्बे वाला असांखे तमामु ख़ूबसूरत पंहिंजे हिकिड़े अंदाज़ में असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई। ऐं जी इंशाल्लाह ॿिया बि कुझु महिमान हूंदा ईंदड़ सेगमेंट्स में असां सां गॾु मौजूद ई हूंदा। ऐं जीअं त अॼु माशाल्लाह सां जनाब ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जी वफ़ात जे हवाले सां ॾेहाड़ो आहे, कोशिशि कंदासीं उन जे हवाले सां बि कुझु कलाम प्रोग्राम में शरीक कयूं। सो हिते नाज़रीन हिकु नंढड़े ब्रेक जो वक़्तु थियो आहे, असां सां गॾु रहिजो। भलीकार अमां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था महिमान रमज़ान ट्रांसमिशन में। ऐं माशाल्लाह सां अॼु जीअं त असां अशरे जी पहिरें अशरे जी ॻाल्हि कईसीं त पहिरियों अशरो ख़ैर सां पंहिंजी पुॼाणी ते ऑलमोस्ट पहुची वियो आहे। ऐं ईअं ई ॾिसंदे ॾिसंदे असांजो हीउ पूरो महीनो बि पंहिंजी पुॼाणी ते पहुची वेंदो। ईअं न थिए जो पूरो महीनो पंहिंजी पुॼाणी ते पहुची वञे ऐं असां जीअं हिन महीने में दाख़िल थिया हुआसीं उअं ई असां हिन महीने खां ॿाहिरि निकिरूं। सो अञा बि वक़्तु आहे, अञा बि उहे इम्पॉर्टेंट रातूं, उहे इम्पॉर्टेंट ॾींहं, उहे इम्पॉर्टेंट रोज़ा, उहे इम्पॉर्टेंट इबादतूं, उहे इम्पॉर्टेंट नेकियूं अञा ताणी बि आहिनि जेके असां करे सघूं था। ऐं असां पंहिंजे पाण खे यकीनन हिकु बहितर इंसान बणिजी करे हिन महीने खां असां ॿाहिरि निकिरी सघूं। बिल्कुलु। ऐं इहो ॾिसो न, तव्हां पंहिंजो पाण खे हिन महीने में टास्क ॾेई छॾियो न, पंहिंजो पाण खे ई टास्क ॾेई छॾियो त भई ही शयूं मूंखे करणियूं आहिनि रमज़ान में। हलो ठीकु आहे, पहिरियों अशरो ख़ैर सां गुज़री वियो हलियो। अच्छा, जेके असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि खे मुबारक हुजे पहिरें अशरे जी ख़ैर सां। ऐं हाणे पाण ॿिए अशरे जी तरफ़ वञूं पिया। हिन अशरे जा वरी ईअं चइजे त अलॻि बोनस पॉइंट आहिनि हिन अशरे में। पहिरें जा अलॻि बोनस पॉइंट आहे त हिन जा वरी अलॻि आहिनि, टे जा वरी अलॻि आहिनि। तो इन करे अञा वक़्तु आहे, अञा टाइम आहे। अल्लाह साईं खां तव्हां शुक्र अदा त इहो कयो, अल्लाह साईं जी महिरबानी त तव्हां इहो कयो, अल्लाह साईं तव्हांखे हीउ रमज़ान त नसीबु कयो आहे न। अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया। ऐं ॿी ॻाल्हि जेका असां कोशिशि कईसीं त पहिरें रोज़े खां न इन टॉपिक ते डिस्कस कजे, न इन टॉपिक ते ॻाल्हाइजे, पर हाणे मजबूरन हिन टॉपिक ते इन करे ॻाल्हायूं पिया त हिन टॉपिक जी मुनासिबत सां न पिया ॻाल्हायूं, पर हिन वबा जी बीमारी जेका हले पई आहे, कोविड जेका कोरोना हले पियो, इन जे ख़ात्मे जे लाइ त पाण दुआऊं घुरे सघूं था। बिल्कुलु। ऐं अॼुकल्ह अनफॉर्चुनेट थी वियो आहे छाकाणि असांखे जेके ख़बरूं ॿुधण लाइ मिलनि थियूं इहे सभु शयूं काफ़ी अफ़सोसनाक त आहिनि। त इन मौक़े ते हिकु त असां अलाह साईं खे यादि करे सघूं था, अलाह साईं खे बाजायो, अलाह साईं खे बाजायो करे। ऐं ॿियो यकीनन सॼियूं शयूं सिर्फ़ु असां उन ज़ात ते रिलाए नथा करे सघूं, कुझु असांजूं पंहिंजूं बि रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि। त इन दौरान इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजनि उन्हनि तमामु शयुनि जो ख़्यालु रखूं जेके SOPs ॿुधायूं वयूं आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखूं ताकी असां इन वबा खां वधि खां वधि महफ़ूज़ रही सघूं इंशाअल्लाह। अच्छा, ब्रेक में असांखे हिकिड़े ॿिए दोस्त बि जॉइन कयो आहे, फहाद जाफ़री साहब। ऐं फहाद जे बारे में इहो ॿुधायां त इन्हनि जे वालिद साहब जो आउं फ़ैन आहियां न, फवाद जे वालिद साहब जो। जवाद जाफ़री साहब असांजा तमामु वॾा शाइर आहिनि। ऐं मनक़बत जे हवाले सां, नूहनि जे हवाले सां, मर्सियनि जे हवाले सां, नात पाक जे हवाले सां, हमदो शरीफ़ जे हवाले सां हुननि वटि ईअं चइजे त अखरनि जो ख़ज़ानो आहे हिकिड़ो। ऐं हर साल जवाद साहब सां असांजी फ़ोन ते गुफ़्तगू थींदी आहे। ऐं हर साल असांखे उहो नात या हमद या मनक़बत या मर्सियो या नूहो उहो लिखाईंदा आहिनि। अॼु असां सां गॾु फवाद आहे, उन्हनि जो पुटु आहे। असांजी जेके गुज़िरियल ट्रांसमिशन्स आहिनि हुयूं उन्हनि में बि फवाद असां वटि अची चुको आहे। सो हींअर फवाद तव्हांखे भलीकार चऊं था, छा था ॿुधायो असांखे? नात आहे पंहिंजे वालिद साहब जी लिखियलु, बिल्कुलु शाइर अलमदार वफ़ा बाबा जवाद जाफ़री साहब जी लिखियलु, तव्हांजी नज़र। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ख़ास उन तेरा बजियाता जैसा राज़िया है मुस्तफ़ा, ख़ास उन तेरा बजियाता जैसा राज़िया है मुस्तफ़ा,
हाँ जैसा राज़ी आगे मुस्तफ़ा अर्ज़ु जो अल्लाह खे कयो वास्तो रसूल जो ॾियो अर्ज़ु जो अल्लाह खे कयो वास्तो रसूल जो ॾियो उन जी पूरी थिए थी हर दुआ जैसा राज़ी आहे मुस्तफ़ा वारिसे कुरान आ नबी रहमत जहान आ नबी वारिसे कुरान आ नबी रहमत जहान आ नबी उन जे सिर ते सायो आ सदा जैसा राज़ी आहे मुस्तफ़ा अमर भाई काबिल गौर मिसरो जह जो मुस्तफ़ा सा प्यार आ समझो न जो बेड़ो पार आ जह जो मुस्तफ़ा सा प्यार आ समझो न जो बेड़ो पार आ उन ते आ करम जी इंतहा जैसा राज़ी आहे मुस्तफ़ा मक्तो तमाजी नजर हर अमल में चाहे थो जाफरी गॾु हुजे रज़ा रसूल जी हर अमल में चाहे थो जाफरी गॾु हुजे रज़ा रसूल जी बस उन्हीअ सां राज़ी आ ख़ुदा जैसा राज़ी आहे मुस्तफ़ा ख़ास उन्नत रब जी आता जैसा राज़ी आहे मुस्तफ़ा हाँ जैसा राज़ी आहे मुस्तफ़ा सुभान अल्लाह माशाल्लाह फवाद जाफरी साहब तमाम खूबसूरत अंदाज में असा के जवाद जाफरी साहब जी लिखियल असा के नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई माशाल्लाह जी अवां अल्फाज इस्तेमाल किया न त मतलब अल्फाजन जो खजानो है खूबसूरत अल्फाजन जो खजानो त में को शक ना एक वॾो नालो इलाही बेहतरीन लिखंदड़ ऐं माशाल्लाह सामान जी आवाज़ भी ओतरी बेहतरीन सुभान अल्लाह ऐं जवाद जाफरी साहब जे बारे में आऊं हिकड़ी बी अखर आऊं कुछ लाइन चवंदसि मूं हिकड़ी नेशनल मीडिया ते हिकड़ी नात पढ़ी हुई जंहिंखे उन चैनल जे ईअं चइजे त एवॉर्ड बि मिलियो वियो ऐं वरी पाकिस्तान जो हिकिड़ो वॾो डायरेक्टर हो सुहेल जावेद उन नात खे ॿुधो ऐं उन मूंखे वरी फ़ोन कयो उन त चयो आमिर भाई ये नात आपकी मैं खुद अपनी प्रोडक्शन से अपने कॉस्ट पे बना रहा हूँ ना पोइ वरी उनखे मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि उनखे रिलीज़ कयो वियो 7-8 साल 9 साल तमाम खूबसूरत उन जा अखर हुआ ज़ुबां पे जब भी मोहम्मद की नात आती है नबी के जिक्र से मुझे ख्याल से बोल थी वजन न मूंखे याद कोने का तो इंशाल्लाह आऊं न पर ये हाणे असां फरमाइश के नास्ता नेक्स्ट प्रोग्राम में असां के ये नात इंशाल्लाह जरूर सॉरी मूंखे कुछ अल्फाज हिट मथे एंड वर्ड्स पर आऊं ॿुधाईंदो जरूर माशाल्लाह इन में को शक ना है अल्लाह साईं इन्हनि जे इन्हनि तौफ़ीक़ात में वधीक इज़ाफ़ो फरमाए इंशाल्लाह अॻिते वधंदासीं छाकाणि त असांजो किचन जो सेगमेंट असांजो इंतज़ार करे बिल्कुलु ऐं वेचारा स्पॉन्सर्स बि ॾाढा बेचैन ऐं बेताब हूंदा आहिनि त किचन त ॾेखारियो छॾियो असांजा सभु नाला नथा खणो त मीज़ान कुकिंग ऑयल जी अॼु रेसिपी आहे ऐं उन सां गॾु बैक पॉलर बि आहे कोला नेक्स्ट बि आहे कोइस बि आहे ऐं छा चइजे त मसालनि जो बादशाह नसीम नसीम मसाले वारनि जा बि असां सां गॾु खोड़ सारा उन्हनि जा आहिनि ऐं ॿियो केरु आहे दी ॿियो अल्ट्रा रिच आहे असां सां गॾु शरबत गुल बहार ऐं ॿियो छा आहे पाकोला मिल्क बि आहे ऐं ही ॿ दोस्त बि वेठा आहिनि असां सां गॾु हिते पेप्सी बि आहे 7 अप आहे असां सां गॾु ऐं ॿिया बि खोड़ सारियूं असां सां गॾु स्पॉन्सर्स आहिनि सो अदी
छा चइजे त हाणे तव्हां पंहिंजी रेसिपी जे बारे में ॿुधायो। अॼु मुंहिंजी फेवरेट आहे, मूंखे ईअं लॻे पियो। जी जी बिल्कुलु लास्ट फ्राइडे ते तव्हां फरमाइश कई हुई यखनी पुलाव। ये भेणूं इहे हां, ये भेणूं इहे हां, मतलब बस सिर्फ चवण जी देर आहे। हां बिल्कुलु बिल्कुलु बेहतरीन। अॼु पोइ अदा आमिर जी फरमाइश ते असां बीफ में यखनी पुलाव था ठाहियूं। ज़बरदस्त। अच्छा उनजे छो जो बीफ आहे त उनखे थोरो मूंखे अॻु में ई रेडी करिणो पियो उनजी यखनी खे। त यखनी में असां जेके बि मसाला विधा आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। 1 किलो असां वटि बीफ आहे ऐं उन में असां बीफ में 1.5 खां 2 लीटर पाणी विझी करे ऐं उन में जेके असां मसाला विझंदासीं। अच्छा कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके यखनी पुलाव में पोटली ठाहे करे ऐं उहे सॼा मसाला उन में विझंदा आहिनि, मलमल जे कपिड़े जी पोटली ठाहींदा आहिनि। पर मां डायरेक्ट सभु मसाला उन में ऐड करे छॾंदी आहियां ऐं बाद में एंड में यखनी खे छाणे वठंदी आहियां। अच्छा इहो छो पोटली में ऐं डायरेक्ट में छा फ़र्क़ु छा आहे? एतिरो को ख़ासि फ़र्क़ु न हूंदो आहे, हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे पचाइण जो। त कुझु माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे त शायदि उहे जेके मसाला आहिनि उहे मथां असांजे वात में अचनि ऐं उन्हनि कंहिंखे पसंदि न हुजे फिल्टर करण जे लाइ। हा जी बिल्कुलु बिल्कुलु। पर ख़ैर मां उहो ई तव्हांखे ॿुधायां त असां डायरेक्ट विझण खां पोइ जंहिं महिल असांजी यखनी थी वेंदी आहे तयारु पोइ मां उनखे छाणे वठंदी आहियां। अच्छा असां पंहिंजी यखनी में जेके मसाला विधासीं उन में 1 अदद वॾो बसर, उनखे भले तव्हां थोरो वॾा वॾा उन जा पीसिस करे बसर जा उहे विझो। थूम अदरक उहा बि बिल्कुलु उन में साबित पवंदी ऐं सुकल धाणा ज़ीरो सभु शयूं जेके हूंदियूं असां उनखे साबित विझंदासीं। उनखे ज़रूरी न आहे पाउडर फॉर्म में उहे न हुजनि। ऐं गरम मसालो, गरम मसाले में बि असां सभु जेके बि उन में मसाला हूंदा आहिनि नंढा फोटा वॾा फोटा ऐं कारा मिर्च लौंग दालचीनी सभु जेके बि हूंदा आहिनि 2-2 3-3 क्वांटिटी में खणी करे उहो असां यखनी में ऐड कंदासीं। लूणु विझंदासीं ऐं उन खां पोइ असां थोरो उनखे हाई फ्लेम ते पचाईंदासीं जेसिताईं उन में बॉयल अचणु शुरू थी वञे। जॾहिं बॉयल अचणु शुरू थी वेंदो पोइ असां बिल्कुलु उनखे लो फ्लेम ते ॻारण जे लाइ रखी छॾंदासीं। केतिरो टाइम ड्यूरेशन माना केतिरे में रखिजे? टाइम ड्यूरेशन अदा आमिर 2 खां 3 कलाक लॻी वेंदा। जी बिल्कुलु। अच्छा गोश्त गरण में इहो जेको तव्हां प्रोसेस ॿुधायो पिया। हा त इन में असां गुज़िरियल ॾींहुं मां कचे पपीते जो ज़िक्र कयो त इन में असां उहा शइ यूज़ न कंदासीं ताकी उहो जल्दी ॻरी वञे या कुझु बि अहिड़ो न। कचो पपीतो हिन में छो जो ॾिसो न असांखे यखनी ठाहिणी आहे त इनखे असांखे कुक करिणो आहे एतिरी देरि छो जो हुनजो यखनी में जेको आहे हुन में सॼो टेस्ट हुनजो अची वञे। ऐं ॿियो वरी ॾिसो न गॾु अदरक बाए थूम बाए बसर बाए त इहे गरम मसाला सभु शयूं सभिनि जो जेको फ्लेवर आहे उहो हिन यखनी में अची वञे। चलो बेहतरीन। आई थिंक बस तव्हां हाणे बिल्कुलु इनखे स्टार्ट कयो छाकाणि थोरो वक़्तु बचो आहे। इन दौरान असां माशाल्लाह सां हादी रज़ा बॉम्बे सां मौजूद आहिनि त असां हम आपको दोबारा से गुज़ारिश करेंगे। अॼु जीअं त माशाल्लाह सां जनाब बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जे हवाले सां ॾींहुं आहे त उन्हनि खे असां मनक़बत जे लाइ रिक्वेस्ट कंदासीं। मनक़बत के 2 से 3 अशार। बिस्मिल्लाह। बर मोहम्मद व आले मोहम्मद सलावत अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद व आले मोहम्मद। है सबसे जुदा आपकी ये शान खदीजा, है सबसे जुदा आपकी ये शान खदीजा, है सबसे जुदा आपकी ये शान खदीजा, है आप मोहम्मद की दिलो जान खदीजा, है आप मोहम्मद की दिलो जान खदीजा। टुकड़ों पे तेरे सारे मुसलमान पले हैं, टुकड़ों पे तेरे सारे मुसलमान पले हैं, भूलेगा ना इस्लाम ये एहसान खदीजा, भूलेगा ना इस्लाम ये एहसान खदीजा, है सबसे जुदा आपकी ये शान खदीजा, है हद ये फजाइल के तू मलका है अरब की,
है हदिये फजाइल के तू मलका है अरब की, शौहर है तेरा दीन का सुल्तान खदीजा, शौहर है तेरा दीन का सुल्तान खदीजा। और मक्ता आप लोगों की समातों की नजर। खुद अपनी ही मिदहत के खुद अपनी ही मिदहत के लिए चुन लिया मुझको, खुद अपनी ही मिदहत के लिए चुन लिया मुझको, फरहान और रज़ा पे तेरा एहसान खदीजा, फरहान और रज़ा पे तेरा एहसान खदीजा, है आप मोहम्मद की दिलो जान खदीजा। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त, बहुत ही बेहतरीन। जी ये मलका अरब जो जिक्र थियो बेशक अवां जनाबी बीबी खदीजा सलामुल्लाह अलैहा जी फ़ज़ीलत असां इन ॻाल्हि सां अंदाज़ो लगाए सघूं था, बल्कि इहा ॻाल्हि मां इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ कंदसि, छाकाणि एॾी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे मां इनखे जल्दी में चवणु नथी चाहियां। सो इन लाइ नाज़रीन ते हिकिड़े नंढड़े ब्रेक जो वक़्तु थियो आहे, अव्हांखे असां सां गॾु रहणो आहे। जी नाज़रीन, अवां सभिनी खे असां हिकु भेरो ॿीहर अवांजी फेवरेट ट्रांसमिशन यानी मेहमान रमज़ान ट्रांसमिशन में भली कार चऊं पिया। ऐं ब्रेक ते वञण खां अॻु जीअं त इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि करे रही हुअसि, ऐं उन हवाले सां मां इहो चयो त मां उन ॻाल्हि खे कंप्लीट कंदसि जॾहिं असां ब्रेक खां पोइ मोटी करे ईंदासीं। माशाअल्लाह सां जनाब बीबी खदीजा सलामुल्लाह अलैहा जी फ़ज़ीलत उन्हनि जे मक़ाम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी रही हुई, त उन्हनि खे असां अरब जी मलका चवंदा आहियूं, ऐं एवरीबडी यूज़ टू कॉल हर लाइक दिस। त तव्हां सोचो हू जेकी मलका अरब हुई ऐं उन्हनि जी माशाअल्लाह सां उन्हनि जी धीउ जी जॾहिं असीं ॻाल्हि कयूं जनाब बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा, तव्हां सोचो बीबी जी जेका बीबी जो जेको मक़ाम आहे उन्हनि खे असां ख़ातून जन्नत चवंदा आहियूं, ऐं उहे तमामु औरतुनि जी जन्नत में तमामु औरतुनि जी सरदार आहिनि। त तव्हां इहो सोचो उन बीबी जी पंहिंजी जन्नत जनाब बीबी खदीजा सलामुल्लाह अलैहा जी क़दमनि में आहे, त उन बीबी जो छा मक़ाम आहे, उन बीबी जी छा मंज़िलत हूंदी। त सुभान अल्लाह माशाअल्लाह उन ई बीबी जी असां अॼु उन्हनि जो विसाल आहे, उन ई हवाले सां उन्हनि खे यादि कयूं पिया, उन्हनि जूं जेके ख़िदमात आहिनि ऐं ख़ुसूसन उन्हनि जा जेके इस्लाम ते एहसानात आहिनि उन्हनि खे असीं यादि कयूं था। बेशक जनाब बीबी खदीजा सलामुल्लाह अलैहा पंहिंजी सॼी माल दौलत सॼी उन्हनि वटि जेकी बि कमाई हुई उन्हनि उहो सभु कुझु इस्लाम ते उन्हनि क़ुर्बान कयो, ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां संदसि जेका बॉन्ड हुयो, संदसि जेकी केमिस्ट्री हुई, या उन्हनि खे या इन हिसाब सां चइजे त उन्हनि जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं उनखे असां अल्फाज़नि में बयां बेशक नथा करे सघूं। सो सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं असांखे ब्रेक ते हिकिड़े ॿिए दोस्त बि असांखे जॉइन कयो आहे, मीसम कश्मीरी साहब। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं सर आप? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह, फर्स्ट क्लास। पहले अशरे की आपको मुबारक हो, आपको भी, और रमज़ान पाक की भी आपको मुबारक हो बहुत जज़ाकल्लाह। तो और मेहमान रमज़ान में आप आज हमारे साथ हैं, तो क्या सुनाएंगे सर आप हमें? अस्सलाम वालेकुम तमाम सामीन को। मैं बस नात करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रसूल खुदा की एक नात से आगाज़ करूँगा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा, नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा, लक़ब है आपके सारे हसी रसूल खुदा, नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा। और तसव्वुरात में रोज़े को आपके लाकर, तसव्वुरात में रोज़े को आपके लाकर, झुकाए रखता हूँ अपनी जबी रसूल खुदा, नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा। जहाँ भी आपके नक्शे कदम नजर आए,
जहाँ भी आपके नक्श कदम नजर आए, फलक मकाम है हर वो ज़मीं रसूल खुदा, नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा। और हम सबका ईमान सीधा शेर पेश कर रहा हूँ, बतौर खास देखिएगा कि खुदा को देखे बिना कर रहा हूँ मैं सजदे, खुदा को देखे बिना कर रहा हूँ मैं सजदे, रखा है आप पे कामिल यकीन रसूल खुदा, नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा। और हर एक दिल की आवाज़, हर मुसलमान की, हर मुसलमान के दिल की पुकार पेश कर रहा हूँ बतौर खास। बुला ले रोज़े पे अपने मैं जिंदगानी में, ज़मीं पे देख लो खुल्दे बरी रसूल खुदा, नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा। और गवाह मशरिक़ व मग़रिब की ये अज़ानें हैं, गवाह मशरिक़ व मग़रिब की ये अज़ानें हैं, जहाँ है नाम खुदा का वहीं रसूल खुदा, नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा। दुआ यही यही इज़हार की तमन्ना है, दुआ यही यही इज़हार की तमन्ना है कि संवार दे मेरे दुनिया ओ दी रसूल खुदा, नबी मुज़म्मिल यासीन अमीर रसूल खुदा। माशाल्लाह माशाल्लाह सुभान सुभान अल्लाह अल्लाह, माशाल्लाह। जज़ाकल्लाह। मीसम इलाही कश्मीरी खूबसूरत। साहब तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में अदी असांखे ॿुधायो त हिकिड़ी ॿी रेसिपी बि आहे असां वटि अॼु। अच्छा, हाँ, इहो मूंखे कीअं मिस थी वियो अॼु? इहा सेकंड मिस थी वई रेसिपी बि आहे मतिलबु। छो त असां सभई सॼी असांजो कॉन्संट्रेशन सॼी पुलाह जी तरफ़ हुई, सो असां मेन बेक पॉलर जी रेसिपी विसरी वियासीं। त अदी भले तव्हां ठाहियो पिया ऐं असांखे रेसिपी ॿी वारी ॿुधाईंदा हलो त छा आहे? बिल्कुलु अदा आमिर, ॿी असांजी रेसिपी बेक पॉलर जी आहे, द पास्ता एक्सपर्ट्स। अच्छा, हुनजा अॼु असां मैक्रोनी ठाहे रहिया आहियूं, वाइट सॉस वारा मैक्रोनी। एक्सीलेंट, ज़बरदस्त, वाइट सॉस वारा, मतलब ऑब्वियसली हुन में क्रीम हूंदी। जी, मतलब मां इहा शइ नोट कई आहे कि नॉर्मली जॾहिं ॿ डिशेस ठहंदियूं त थींदो ईअं हिकिड़ी आमिर भाई जी फेवरेट डिश ठहंदी आहे, ॿी इनडायरेक्टली मुंहिंजी ठही वेंदी आहे। तव्हां कल्ह हूअं ई लाइव ई ॿुधाए छॾियो त मुंहिंजे लाइ हिकिड़ी हुजे, ऐं बीफ सां तव्हां हूअं ई थोरो तव्हांजो हले पियो। त इन ई हिसाब सां मां चयो न कि इहो इतफ़ाक़ थी वियो आहे, ॾाढो सुठो इतफ़ाक़ चइजे। जी, हिकिड़ा पोइ तव्हांजी फेवरेट मैक्रोनी आहे या मुंहिंजी फेवरेट मैक्रोनी आहे? बिल्कुलु, मैक्रोनी त सभिनि ॿ डिशेस जॾहिं बि ठहंदियूं त इहो सुठो इतफ़ाक़ थी वञे थो कि असांजे फेवरेट डिशेस डिवाइड थी वञनि थियूं। सो माशाल्लाह मैक्रोनी बि तव्हां गॾु गॾु ठाहियो था, इन हवाले सां बि थोरो रेसिपी शेयर कंदा हलिजो व्यूअर्स सां गॾु। जी बिल्कुलु। अच्छा, मैक्रोनी असां रखिया आहिनि बॉइल करण लाइ हिकु पैकेट, ऐं चिकन आहे असां वटि बोनलेस थिक पाव। ठीकु आहे, ठीकु आहे। असांजा मैक्रोनी बॉइल थी वेंदा, उन खां पोइ असां पंहिंजो चिकन खे थूम अदरक में विझी ऐं उनखे थोरो कुक करे वठंदासीं मंझंदि खां 10 मिंट। जंहिंमहिल असांजी चिकन बची वेंदी, उन खां पोइ असां हुन में कारा मिर्च, लूणु ऐं सॉसेस जेके आहिनि, सोया सॉस, चिली सॉस, विनेगर, उहो विझी करे ऐं उनखे थोरो हल्को उनखे पचाए वठंदासीं 2 खां 3 मिंट। ऐं उन खां पोइ असांजी मैक्रोनी त तयारु थी वेंदो। उन खां पोइ असां सॉस ठाहींदासीं। अच्छा, हिन जी सॉस जेका अलॻि सां ठहंदी, उहा सॉस उन सॉस में छा छा पवंदो? हा, सॉस में असां अधु प्याली मैदो खणंदासीं ऐं उनखे 2 टेबल स्पून बटर जेको हूंदो आहे उन में हल्को बिल्कुलु लो फ्लेम ते असां उनखे उहो कंदासीं, थोरो भुञंदासीं ताकी उन जो कलर चेंज न थिए। ऐं उन खां पोइ उन में पाणी ऐड कंदासीं। सही।
थोरो आहिस्ता आहिस्ता जीअं हुन में गुटलियूं न ठहनि। बिल्कुलु ठीकु आहे। उन खां पोइ असां हुन में लूणु ऐं वाइट पेपर 1 टीस्पून ऐड कंदासीं, थोरो चिकन पाउडर ऐड कंदासीं ऐं क्रीम असां हुन में विझंदासीं 1/2 कप। ठीकु आहे। ठीकु आहे। उन खां पोइ असांजी जेको वाइट सॉस आहे उहा बि रेडी थी वेंदी ऐं उन खां पोइ असां डिश आउट करे एंड में वाइट सॉस जेकी आहे पंहिंजी मैक्रोनी में मथां विझंदासीं। अच्छा अदी हिकिड़ी मूं बि किथे रेसिपी इहा ई ॾिठी वाइट सॉस ठाहिण जी, त उन में हुननि मिल्क बि खीर बि विधो जी पाणी तव्हां मिल्क हा खीर बि विझी था सघो, पर छा आहे जो मां हिन में क्रीम ऑलरेडी मां इस्तेमालु कयां पई त उन जे करे मां हिन में मिल्क ऐड न कयो, पर तव्हां अगरि चाहियो त मिल्क बि तव्हां हुन में विझी सघो था, पोइ क्रीम तव्हां थोरी हुन में घटि करे छॾियो। ज़बरदस्त। ये भी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां हिन जी त पूरी असल जेके जंहिंखे चइबो आहे न एसेंस हिन पूरी डिश जो उहा आहे ई तव्हांजी उहा क्रीम आहे, तव्हांजी सॉस आहे, उन सॉस सां ई तव्हांजी पूरी डिश में जेका असल रौनक अचणी आहे उहा ईंदी। सो चलो बहितरीन आहे। हुआ वारी असांजी रेसिपी किथे पहुती आहे? उहा बि बिल्कुलु असांजी हाणे मां चांवर हुन में विझी छॾिया आहिनि। अच्छा इहो त तव्हां ॿुधायो कोन त यखनी पुलाव बेसिकली आहे किथां बिलोंग किथां थो करे? इम्पोर्टेंट क्वेश्चन त पुछण ई भुलिजी वियासीं। हा या बल्कि न क्वेश्चन इहो पुछणु घुरिजे कि तव्हां इहो ॿुधायो तव्हां हिन रेसिपी जे हवाले सां रिसर्च करे आयो, तव्हां कल्ह चयो न आईंदा खां मां रिसर्च करे ईंदमि, पर छा आहे असल में छा आहे इहा फरमाइश जेकी अदा आमिर जी आहे त पोइ उहा हिस्ट्री आंसर बि उहो ई ॾींदा। अच्छा यखनी जेका यखनी जो कॉन्सेप्ट आहे न, यखनी बेसिकली थधे मुल्कनि में घणी खाई वेंदी आहे, पी वेंदी आहे। बिल्कुलु, छो जो यखनी खे छा कंदा आहिनि जो जेके वॾी ब्रेड हूंदी आहे उन सां गॾु ॿोड़े ऐं खाईंदा आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में। इनखे तव्हां टर्की जी डिश बि चई सघो था, हिनखे तव्हां पंहिंजो कश्मीर जी डिश बि चई सघो था, हिनखे तव्हां अफ़गानिस्तान जी डिश बि चई सघो था ऐं हिनखे तव्हां रशियन डिश बि चई सघो था। अच्छा यानी बिल्कुलु इहा हिकिड़े कंहिं मुल्क जी डिश न आहे, मतलब ही थधनि मुल्कनि जी डिश आहे। यखनी आहे न, छो हिन में जेके तव्हां ॾिसो न अदरक बि गरम आहे, थूम बि गरम आहे, वरी बीफ बि गरम आहे, बीफ गरम, वरी गरम मसाला। मतलब मां आई मस्ट से कि मतलब तव्हांजी त फुल किचन डिपार्टमेंट जी फुल तव्हांजी प्रैक्टिस हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थकी पिया आहिनि। 8 सालनि 9 सालनि खां इहा ट्रांसमिशन्स कयूं पिया त मुख़्तलिफ़ शेफ सां वरी पालो पियो आहे असांजो, वरी उन्हनि जी रेसिपीज़ बि खाधियूं आहिनि, सो इन करे थोड़ी घणी ज्ञान है। पर वधीक मीसम असांजे मीसम आप कश्मीरी लगा रहे हैं आपके नाम के साथ, और मीन्स आप बिलोंग टू कश्मीर? जी इसमें बेसिकली हमारे जो एंसेस्टर्स हैं उनका ताल्लुक़ रहा है, और जाहिर है कि जब हिंदुस्तान और पाकिस्तान का बंटवारा हुआ तो हिजरत करके हमारे आबा अजदाद वहाँ से तशरीफ़ लाए, और बस यही सिलसिला है, एक शनाख्त बन गई है लोग। तो मैंने कही ये पुलाव का सही बताया? ये बिल्कुल बिल्कुल आपने सही बताया। और हमारी जो ज़ाहिर है कि आज़ाद कश्मीर, या अगर आप इससे ऊपर चले जाएँ ये बाग वगैरह मुजफ्फराबाद के जो एरियाज़ हैं वहाँ पर आपको इसका कसरत से इस्तेमाल मिलेगा, है ना। और हमारे घरों में भी पकती है आज भी, जो है ज़बरदस्त। ॾिसो अदी केॾो आऊं तव्हांखे नॉलेज ॾियां पियो। अॼु खां पोइ मां न अदा आमिर खां ट्यूशन्स वठंदमि। मतलब प्रोग्राम शुरू थियण खां पहिरियां वाकई में पूरा नोट्स तव्हांखे ठाहे छॾणा आहिनि कि छा शइ छा आहे। वेल आई एम सीरियसली वेरी इम्प्रेस माशाल्लाह सां कि अॼुकल्ह इलाही घटि नज़र ईंदा, पर न घटि किथे नज़र थो अचे। अॼुकल्ह माशाल्लाह सां असां जेके मर्द हज़रात आहिनि उहे असांखे किचन डिपार्टमेंट में काफ़ी उन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन वधंदी पई वञे ऐं इंट्रस्ट बि वधंदो पियो वञे। अॼुकल्ह जेके असांजूं लेडीज़ आहिनि न उहे किचन में घटि हूंदियूं आहिनि, मर्द हज़रात ज़्यादा हूंदा आहिनि। लेडीज़ किचन में केॾी महिल हूंदियूं आहिनि जेॾी महिल मर्द हज़रात घर खां ॿाहिरि हूंदा आहिनि त पोइ वरी ऑनलाइन डिलीवरी कराए वठंदियूं आहिनि ऐं पोइ क्रेडिट गोज़ टू ऑनलाइन वारनि खे, ऐं पोइ वरी मर्द जे साम्हूं लेडीज़ ॿुधाईंदियूं त असां ठाहियो आहे। हा वैसे ऑनलाइन सां असांखे ॾाढी इंट्रस्टिंग ऐं ॾाढी मज़े जी ॻाल्हि बि यादि आई आहे, जेको असां गुज़िरियल कुझु जेके असांजा प्रोग्राम्स हुया उन में असां ज़िक्र बि कयो हुयो त पिज़्ज़ा पॉइंट वारे में एॾी सुठी हींअर डील हले पई ऐं अवां 55% ताणी ऑफ बि वठी सघो पिया। सो उमेद था आहियूं तव्हां पंहिंजी एप्लीकेशन डाउनलोड कई? मूं कई। असां बिल्कुलु पिज़्ज़ा पॉइंट असां रोज़ खाईंदा आहियूं, इफ्तारी में त खाईंदा ई आहियूं असीं। अञा ताणी जंहिं डाउनलोड नाहे कई त मुंहिंजे ख़्याल सां उहा एप्लीकेशन खे डाउनलोड करे वठनि। बिल्कुलु ईअं ई हुन अॼुकल्ह चवंदा आहिनि ये ऑफर महदूद मुद्दत के लिए है, तो ये ऑफर महदूद मुद्दत के लिए मीन्स रमज़ान में ही है, त तव्हां इन ऑफर के जल्द खां जल्द पंहिंजी एप्लीकेशन डाउनलोड कयो ऐं इन ऑफर खे इंजॉय कयो। असां सां गॾु फवाद जाफ़री साहब आहिनि ऐं तमामु पहिरीं हिकिड़ी असांखे नाते रसूल मक़बूल ॿुधायो। हाणे छा था ॿुधायो फवाद? पंहिंजे वालिद साहब जी लिखियल मनक़बत जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह सल्लल्लाहु अलैहा जी शान में तव्हांजी नज़र तो क्या? जी बिस्मिल्लाह। सलाम ज़हरा सलाम ज़हरा खुदा का तू है नाम ज़हरा।
माशाल्लाह जी। जनाब सैयदा सलाम खालिक अकबर जे तरफा हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तोहफो आ जनाब सैयदा। सलाम ज़हरा सलाम ज़हरा खुदा का तू है नाम ज़हरा मरहबा या सैयदा मरहबा या सैयदा कबूल हसरत नबी की कर दी खुदा ने गोदे खदीजा भर दी कबूल हसरत नबी की कर दी खुदा ने गोदे खदीजा भर दी है तेरा आला मकाम ज़हरा खुदा का तू है नाम ज़हरा मरहबा या सैयदा हुआ है रोशन रसूल का घर जहां में नाज़िल हुई है कौसर हुआ है रोशन रसूल का घर जहां में नाज़िल हुई है कौसर खुशी का तू है पयाम ज़हरा खुदा का तू है नाम ज़हरा मरहबा या सैयदा हया की मलका उम्मे अबीहा हिजाब कुदरत करीमा ज़किया लक़ब है तेरे ये आम ज़हरा खुदा का तू है इनाम ज़हरा मरहबा या सैयदा। आमिर भाई काबिल गौर मिसरो फजीलतों का फजीलतों का फजीलतों का यही है किबला तहारतों का यही है काबा फजीलतों का यही है किबला तहारतों का यही है काबा हसीन तेरा है नाम ज़हरा खुदा का तू है नाम ज़हरा मरहबा या सैयदा मरहबा या सैयदा मक्तो तमाजी नजर जवाद जश्ने विला गवाही है बीबी तेरी दिलों पे शाही जवाद जश्ने जवाद जश्ने जवाद जश्ने विला गवाही है बीबी तेरी दिलों पे शाही ये जग है तेरा गुलाम ज़हरा खुदा का तू है इनाम ज़हरा सलाम ज़हरा सलाम ज़हरा खुदा का तू है नाम ज़हरा मरहबा या सैयदा मरहबा या सैयदा। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह जवाद जाफरी साहब असांखे तमामु ख़ूबसूरत असांखे ॿुधायो टाइम आहे पाण बिल्कुलु असां वटि हाणे ब्रेक जो वक़्तु आहे वेंदे वेंदे असांजे महिमाननि सां गॾु बटर ब्रेड जा गिफ्ट हैम्पर्स बि वेंदा अवां जा थोरा अवां सां गॾु प्रोग्राम में शरीक हुआ सो इंशाल्लाह नाज़रीन हिते हिकिड़े नंढड़े ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ असां ॿीहर हाज़िर थींदासीं। जी दोस्तों एक दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था महिमान रमज़ान जी हिन ट्रांसमिशन में अच्छा अॼु पाण जंहिं छा चइजे त जीअं आला शख़्सियत जे बारे में अॼु पाण डिस्कस कयूं पिया असां नंढड़ा हूंदासीं असांजे तव्हां त शायदि उहा स्कूलनि में न पढ़ियो हूंदो शायदि पढ़ियो हूंदो स्कूल्स में असांजो त लेसन हूंदो हुओ हज़रत ख़ुतजतुल कुबरा जे हवाले सां त वरी इन जे बारे में उर्दू में हिकिड़ो लेसन हूंदो असांजो उनखे यादि करणो पवंदो ऐं ॾाढो हिकिड़ी सुठियूं शयूं हूंदियूं पर अॼुकल्ह जे दौर में पाण ॾिठो वञे त इहे जेके आला हस्तियूं आहिनि असांजा इन्हनि जा लेसन्स ई कढी छॾिया अथनि न बुक्स मां मतिलबु इन्हनि जे बारे हाणे जीअं असीं नंढड़ा हुआसीं तव्हां पाण हिकिड़े ॾींहुं रोज़ु हिकिड़ी शइ डिस्कस कंदा आहियूं त पेरेंट्स जेके आहिनि जेके औलाद पंहिंजी के हर शइ में मस्जिद वठी वेंदा आहिनि रोज़ा रखंदा आहिनि तरबियत ॾियनि पिया त उहे उन्हनि जी औलाद बि उन्हनि शइ खे फॉलो अप कंदी आहे न फॉलो कंदी आहे मुंहिंजो पीउ रोज़ो रखियो आहे
मुंहिंजी माँ निमाज़ पढ़े पई या मुंहिंजी माँ किचन में वञे पई या मुंहिंजी माँ वॾनि सां कीअं ॻाल्हाईंदी आहे, कीअं उथंदी आहे, जेको घर में ईंदो आहे उनखे सलाम कंदी आहे। वरी स्कूल जो वरी अलॻि कमु हूंदो आहे न, स्कूल तव्हांखे ॿुधाईंदो आहे त एजुकेशन कीअं ॾिजे, छा कजे, कीअं कजे। अॼुकल्ह त हिकिड़ो त जेको पेपर वारी एजुकेशन त ख़तमु थी वई आहे न, हा, पेजिस वारी त एजुकेशन ई ख़तमु थी वई आहे, लिखण वारी बि ख़तमु थी वई आहे। हाणे फिंगर टिप्स ते एजुकेशन अची वई आहे, ऑनलाइन एजुकेशन अची वई आहे। तव्हां आङुरियुनि सां फिंगर टिप्स सां तव्हां पढ़ो, तव्हां लिखो। त हिकिड़ी सिर्फ़ु हिकिड़ी रिक्वेस्ट ई आहे त इहे जेके असांजूं इस्लामिक जेके असांजूं पर्सनैलिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में बि बुक्स में कुझु हुजे जंहिंखे माण्हू ॿार पढ़नि, ॿार उन्हनि खे पंहिंजो आइडियल रखनि, ॿार उन्हनि खे फॉलो करण जी कोशिशि कनि। ॿारनि जी ख़्वाहिश हुजे त आउं वॾो थियां, इन तरीक़े जा कमु कयां ऐं इन तरीक़े जूं ॻाल्हियूं कयां ऐं इलाही कुझु सिखण जे लाइ। तव्हां आइडियल हुजण जी या आइडियल कंहिंखे कंसिडर करण जी ॻाल्हि कई त हूअं ई अॼुकल्ह अगरि असां ॿारनि खां पुछंदा आहियूं की तव्हां कंहिंखे पंहिंजो मेंटोर कंसिडर कंदा आहियो या तव्हां कंहिंखे पंहिंजी जेके बि, छाकाणि सभिनी जा लाइक्स डिसलाइक्स हूंदा आहिनि त हर कंहिंजी ज़िंदगी में कोई न कोई कंहिंजो फेवरेट ज़रूरु हूंदो आहे। त इहो असांखे इलाही घटि ॾिसण लाइ मिलंदो आहे की कंहिंजी का इस्लामिक पर्सनैलिटी फेवरेट हुजे, कंहिंजा हीरोज़ हीरोइन, बॉलीवुड हॉलीवुड इहे सभु फेवरेट हूंदा आहिनि। हिन रमज़ान में स्पेशली हथ ॿधी उन्हनि पेरेंट्स खे बि रिक्वेस्ट कंदसि त महिरबानी कयो त छा आहे जो पाण हिकिड़ी शइ पंहिंजी ज़रूरत आहे, हलो ठीकु आहे पंहिंजी ज़रूरत आहे, पाण ॿाहिरि था निकिरूं, मोबाइल असांजी ज़रूरत आहे, पर ॿारनि जी इहा ज़रूरत कोन्हे का, ॿारनि जी इहा मोबाइल ज़रूरत कोन्हे का। तव्हां ॿारनि खे मोबाइल सिर्फ़ु पंहिंजी जान छॾाइण जे लाइ ॾींदा आहियो त असां खां 5-10 मिंट या अधु कलाकु सुवाल जवाबु न करे त असीं इन्हनि खे इहो गैजेट ॾेई छॾियूं। ऐं एॾो इहो अनफॉर्चुनेट थी वियो आहे की एॾो कॉमन थी वियो आहे, असांखे हर घर में इन तरह जी शइ नज़र ईंदी आहे, जॾहिं की इहो पेरेंट्स खे इन शइ जी रियलाइज़ेशन न थींदी आहे की एक्चुअली हू पंहिंजे ई ॿार सां केॾो ग़लति था कनि, उनखे कहिड़ी ग़लति आदत था विझनि, छाकाणि हू इन तरीक़े सां हू पंहिंजे पेरेंट्स खां बि ॿार परे थो थी वञे, हू ॿार एक्चुअली आइसोलेशन में थो हली वञे, छाकाणि त हू फुल टाइम डिजिटल वर्ल्ड सां कनेक्ट थी वञे, पोइ उनखे हीअ जेको एक्चुअल या जेको रियल वर्ल्ड आहे उनजी एग्ज़िस्टेंस ही उनजे लाइ उनजी नज़र में ख़तम थी वेंदी आहे। रमज़ान पाक में असांजूं जेके माइरूं आहिनि, असांजूं जेके भेनरूं आहिनि, पंहिंजनि ॿारनि खे मोबाइलनि खां परे रखी महिरबानी करे थोरो उन्हनि खे इस्लामी किस्सा ॿुधायोनि, इस्लामी खोड़ सारियूं असां वटि कहाणियूं आहिनि उहे ॿुधायोनि, खोड़ सारा किस्सा आहिनि, असां उन्हनि खे तव्हां कलमा यादि करायो, उन्हनि खे तव्हां आयतूं यादि करायो, तव्हां उन्हनि खे क़ुरान पाक पढ़ण जी कोशिशि कयो, तव्हांजो विरुद्ध थी वेंदो, लियो हू बि तव्हां सां गॾु फॉलोअप कंदा ईंदा। माशाल्लाह सां असां टेक्नोलॉजी मुंहिंजे ख़्याल सां गुज़िरियल ॾींहुं बि इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त हर शइ जा नेगेटिव ऐं पॉज़िटिव हूंदा आहिनि, हाणे इहो असां ते डिपेंड थो करे की असां उनखे इस्तेमालु कीअं था कयूं। इहे सभु शयूं जेके तव्हां चओ अॼुकल्ह माशाल्लाह सां क़ुरान करीम असांजे उन्हनि मोबाइल फ़ोन्स में मौजूदु आहिनि, असां किस्सनि जी ॻाल्हियूं था कयूं, कहाणियुनि जी ॻाल्हियूं था कयूं, सभु मौजूदु आहे, चवण जी ॻाल्हि उहा आहे सॼो अचे की यूज़ कीअं था कयो, सिर्फ़ु इहा ॻाल्हि अचे थी। सो बहरहाल अल्लाह साईं असीं त हर घड़ी तव्हांजे लाइ दुआ पिया कयूं त अल्लाह साईं असां सभिनीनि खे हिदायत ॾे ऐं हिन माह रमज़ान में हिन महान असांजे जेको छा चइजे त ॾींहुं माह रमज़ान हले पियो, असांजो हिकिड़ो मोतबर महीनो हले पियो, असांजो जेको अल्लाह साईं जो फेवरेट महीनो आहे उहो हले पियो, उन में अल्लाह साईं असां सभिनी जा गुनाह बि माफ़ु करे ऐं अल्लाह साईं असां सभिनीनि खे हिदायत ॾे। सो ब्रेक में असांजे ईअं चइजे त तमामु हरदिल अज़ीज़ प्यारे दोस्त जुनैद बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम जुनैद। वालेकुम सलाम आमिर भाई, आप कैसे हैं? माशाल्लाह, पहले तो आपको मुबारकबाद, हम दो तीन तरीके से मुबारकबाद देंगे ना। एक तो पहला अशरा माशाल्लाह से उसकी मुबारक, अल्हम्दुलिल्लाह आपको भी बहुत बहुत मुबारकबाद। दूसरी मुबारकबाद ये कि माशाल्लाह से आप ज़बरदस्त किस्म की ट्रांसमिशन को चला रहे हैं, हमारी जितने भी हमारे पास गेस्ट आ रहे हैं और जितने भी हमारे पास उल्मा इकराम आ रहे हैं, जितने भी हमारे पास स्कॉलर्स आ रहे हैं, उन सबको आप कोऑर्डिनेट कर रहे हैं माशाल्लाह से, तो उसकी भी आपको मुबारकबाद। बहुत शुक्रिया आमिर भाई। और तीसरी मुबारकबाद ये कि आपकी माशाल्लाह से नात भी हमने 1-2 दिन में स्क्रीन पर देखने वाले हैं, आपने मुझे सुनवाई थी, तो उसकी भी आपको एडवांस में मुबारकबाद हो। और अभी जैसे कि कहा जाता है ये महीना माशाल्लाह से रहमतों और बरकतों का महीना है, सो ये मंथ माशाल्लाह से आपके लिए बहुत सारी बरकतें लेकर आए हैं और हम दुआगो हैं कि अल्लाह ताला इन बरकतों में ऐसे ही इजाफा करें, इलाही आमीन। तो बिस्मिल्लाह करते हैं, जुनैद हमारे साथ मौजूद हैं। जुनैद से तो वैसे ही हम चलते फिरते कुछ ना कुछ सुन लेते हैं, हमसे रहा नहीं जाता और अब तो हमारे सामने वो बैठे हुए हैं, तो हमसे कैसे रहा जा सकता है। सो जुनैद बिस्मिल्लाह, क्या सुनाएंगे आप?
तजल्लियात का गुलजार है मस्जिदे नबवी, जमालियात का शाहकार है मस्जिदे नबवी, जहाँ पुकार गुनाहगार की सुनी जाए, मेरे नबी का वो दरबार मस्जिदे नबवी। तो मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे होठों पे ज़िक्रे मदीना, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे होठों पे ज़िक्रे मदीना, ताजदारे हरम के करम से, ताजदारे हरम के करम से आ गया जिंदगी का करीना, मेरे दिल में है याद मोहम्मद। या रसूल अल्लाह, या नबी अल्लाह, या रसूल अल्लाह, आका मेरे आका, मौला मेरे मौला, मौला मेरे मौला। हर खता पर मेरी चश्म पोशी, हर तलब पर अताओं की बारिश, हर खता पर मेरी चश्म पोशी, हर तलब पर अताओं की बारिश, मुझ गुनाहगार पर किस कदर है, मुझ गुनाहगार पर किस कदर है, मेहरबान ताजदारे मदीना, मेरे दिल में है यादे मोहम्मद, मेरे दिल में है यादे मोहम्मद। आका मेरे आका, मौला मेरे मौला, आका मेरे आका, मौला मेरे मौला। मुझको तूफान की मौजों का क्या डर, ये गुजर जाएगा रुख बदल कर, मुझको तूफान की मौजों का क्या डर, ये गुजर जाएगा रुख
बदल कर ये गुजर जाएगा, रुख बदल कर। ना खुदा है मेरे जब मोहम्मद, ना खुदा है मेरे जब मोहम्मद। कैसे डूबेगा मेरा सफीना, मेरे दिल में है याद मोहम्मद, मेरे दिल में है याद मोहम्मद। मेरे होठों पे जिक्रे मदीना, ताजदारे हरम के करों से आ गया जिंदगी का करीना, मेरे दिल में है याद मोहम्मद, मेरे दिल में है याद मोहम्मद। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। जुनैद चिश्ती साहब बेहतरीन तमामु बहितरीन अंदाज़ ही जुनैद जो तमामु बहितरीन है। मूंखे मुंहिंजी ट्रांसमिशन जो पहिरियों साल बि यादि आहे जॾहिं जुनैद मुंहिंजे प्रोग्राम में आयो, कंहिंजे केयर ऑफ आयो ऐं मुंहिंजे साम्हूं ईअं ई वेठो हुजे। इंशाल्लाह जुनैद के अज बिहार इंदास हैं, जुनैद से इंशाल्लाह डिटेल में गाल बोल करना सी। सो जुनैद आज हम आपको जाने नहीं देंगे, आज आप हमारे स्पेशल गेस्ट भी हैं ना। आज हींअर असांखे ब्रेक वठणो आहे नाज़रीन, सो वहां के कारीना है वञणो, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर हाज़िर थींदासीं। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था महिमान रमज़ान जी हिन ट्रांसमिशन में। ऐं माशाल्लाह सां हाणे तव्हांजे घरनि में बि ईअं चइजे त ख़ुशबू, रौनकूं, लज़तूं ऐं उन उहो माहौल ठही वियो हूंदो। इफ़्तार जो टाइम वेझो थी वियो आहे। मर्द हज़रात एज़ यूजुअल हिन टाइम ते ॿाहिरि वेठा हूंदा आहिनि दोस्तनि सां गॾु, या को समोसा पकोड़ा ऐं इन तरीक़े जा वठण जी जेके नॉर्मल रूटीन नज़र ईंदी आहे उहा ई हूंदी। ॿार एज़ यूजुअल पंहिंजी माउरनि खे तंग कंदा हूंदा त अम्मी हीप ठाहियो, अम्मी हीप ठाहियो। हे वारो टाइम ॾाढो मज़ेदार हूंदो आहे ॾिठो वञे, पर ॿिए पासे हिन वरी वक़्त जी इम्पोर्टेंस बि इलाही ज़्यादा आहे, छाकाणि असां हर ऐं बार बार रिपीटेडली हिन शइ खे चयो आहे कि इलाही अहम वक़्तु हूंदो आहे। कोशिशि कंदा कयो असां बि पंहिंजी शेफ खे चवंदासीं कि किचन जी असां पंहिंजियूं न समूरियूं शयूं जल्दी सां वाइंड अप करे थोरो असां काउंटर खणी छॾियूं, ज़िक्र कयूं। सॉसेस में बिज़ी आहे हा न? जी सॉस थी ठाहियां मां। छो आउं ॾिसां पियो अॼु कंटिन्यूअसली 15 मिंटनि खां हिन ॾोरी खे पई हलाए। मतिलबु असांजी ॿई फेवरेट डिशेस तव्हां ते थोरो भारी पइजी वियूं, न कम वधी वियो न? अगले जुमे जी फरमाइश हींअर ई कयूं या करे छॾियो? हलो अगले जुमे जी फरमाइश तव्हांखे इकरा कंदी। हलो सही आहे। मां फरमाइश कंदमि, ओके फाइन। पर सुभाणे परीं कजो। हा, मूंखे थोरो सोचणो पवंदो, छाकाणि मां इंटरेस्टिंगली एतिरी फूडी न आहियां, त मूंखे डेफिनेटली सोचणो पवंदो कि मां छा तव्हांखां फरमाइश कंदमि। इकरा वेही सोचती अदा में तव्हां करे छॾियो। हक़ीक़त आहे। न आउं इकरा खे अॼो को रोज़ पहिरें अशरे जो टाइम ॾियांसि थो। अगरि सुभाणे ॿिए अशरे जे पहिरें ॾींहं ते ॿुधाए छॾियईं त ठीकु आहे, न त आउं पाणे ॿुधाए छॾींदुसि जुमे ॾींहुं छा इंशाल्लाह पाण। ॾिसो इहा एग्ज़ाम्पल अवां सोचे सघो था, इहा एग्ज़ाम्पल बिल्कुलु ईअं ई आहे त रमज़ान जो महीनो आहे, असां वटि आख़िरी चांस आहे पंहिंजे पाण खे बहितर इंसान बणाइण जो, पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी जो ऐं अल्लाह साईं खे राज़ी करण जो। जीअं आमिर भाउ मूंखे आख़िरी मौक़ो ॾियनि था कि तव्हां वटि सुभाणे ताणी जो ॾींहुं आहे, अगरि तव्हां हिनखे अवेल करे वरितो त अवां वटि बाक़ी 20 ॾींहं वञी बचा आहिनि, त हिन महीने खे ख़ैर आफ़ियत सां असांखे अलविदा त चवणो ई आहे, पर इनशाला पंहिंजी बहितरी सां गॾु चइबो। ऐं माशाल्लाह सां मीसम कश्मीर काफ़ी देरि खां असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां असां ॿुधियो न आहे त ब्रेक ते हींअर मीसम ॿुधाइनि पिया त हू जनाब बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जी मुनासिबत सां ई कलाम पढ़ंदा। सो इंशाल्लाह आपको गुजारिश करेंगे, बिस्मिल्लाह। जी कलाम पेश कर रहा हूँ और तमाम उम्मत मुस्लिमा को जनाब खदीजा सलामुल्लाह अलैहा की विसाल की ताज़ियत पेश करता हूँ। एक कलाम मनक़बत का बीबी खदीजा की बारगाह में पेश कर रहा हूँ। बिस्मिल्लाह। फातिमा सी दुख्तर हैं आईना खदीजा का। आमिर भाई, एक बात हम सब जानते हैं कि इस दुनिया में हम जितने भी लोग हैं, ये इनका मानना है कि अगर किसी बेटी को देखना हो तो माँ को देखा जाता है। सुभान अल्लाह। अब आप इस तनाजुर में देखिएगा, शेर को मैं पेश कर रहा हूँ बतौर ख़ास कि फातिमा सी दुख्तर हैं आईना खदीजा का।
फातिमा सी दुख्तर है आईना खदीजा का, कौन जान सकता है मर्तबा खदीजा का, कौन जान सकता है मर्तबा खदीजा का। मुस्तफ़ा से है दुनिया मुस्तफ़ा खदीजा का, मुस्तफ़ा से है दुनिया मुस्तफ़ा खदीजा का। क्या अजब है मैं लिखूं गर खुदा खदीजा का, क्या अजब है मैं लिखूं गर खुदा खदीजा का। और उनके माल पर उम्मत पल के आज जिंदा है, उनके माल पर उम्मत पल के आज जिंदा है। रुतबा है खुदाई से मावरा खदीजा का, रुतबा है खुदाई से मावरा खदीजा का। और हश्र तक रहेगा वो यूं ही कायमो दाएम, हश्र तक रहेगा वो यूं ही कायमो दाएम। दीन हक को हासिल है आसरा खदीजा का, दीन हक को हासिल है आसरा खदीजा का। और उनका नाम सुनते ही की मदद पैगंबर ने, उनका नाम सुनते ही की मदद पैगंबर ने। मैंने देखा है वास्ता खदीजा का, मैंने देखा है वास्ता खदीजा का। और पूछिए खदीजा से मंजिलत मोहम्मद की, पूछिए खदीजा से मंजिलत मोहम्मद की, पूछिए मोहम्मद से मर्तबा खदीजा का। मक्ते का शेर पेश कर रहा हूँ, शुमाइला इरम साहिबा का कलाम पेश कर रहा था। मक्ते की इबादत आप सबके सामने पेश कर रहा हूँ कि ताबद करेंगे हम अहले बैत की मिदहात, ताबद करेंगे हम अहले बैत की मिदहात। बिल यकीन इरम ये है फैसला खदीजा का, कौन जान सकता है मर्तबा खदीजा का। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। मीसम अब्बास साहब असांखे तमामु ख़ूबसूरत तरीक़े जो पंहिंजो हिकिड़ो कलाम ॿुधाई। अच्छा मीसम, ये इसके अलावा आप क्या करते हैं? मतलब
बस मेरी जाहिर है कि एजुकेशन जो है वो इंजीनियरिंग में रही है, मैकेनिकल इंजीनियरिंग। माशाल्लाह। मां कई आहे मेहरान यूनिवर्सिटी का। मूं मेहरान यूनिवर्सिटी मां कई आहे। अच्छा माशाल्लाह। तव्हांजो कहिड़ो बैच हो? मुंहिंजो बैच जेको हुयो 07 बैच। अच्छा, तव्हांजो बैच जॾहिं छा चवां त तव्हां 7th में हूंदा तॾहिं मूं 96 बैच में मूं एडमिशन वरिती। इनफैक्ट असांजो बि जॾहिं असांखे इहा शइ ख़बर पई त मुंहिंजे केस में त कुझु ज़्यादा ई इंट्रस्टिंग शइ हुई। असांजे दोस्तनि जी महिरबानी आहे हुते मेहरान यूनिवर्सिटी में सभु भाइरनि जी सिंधी ज़बान मां सिखी वई आहे। ज़बरदस्त। मुंहिंजी आदत आहे जंहिं बि मुल्क में जंहिं बि शहर में मां वञा, फॉर एग्ज़ाम्पल आफ्टर माई एजुकेशन मूंखे मौक़ो मिलियो त जापान जी ट्रेनिंग कई आहे, हुते वञी जापानी ज़बान बि अल्हम्दुलिल्लाह सिखी आहे। अरे ज़बरदस्त। असां ईरान वेंदा आहियूं, असां ज़ियारतनि जे लाइ इराक़ वेंदा आहियूं, त हुते थोरी घणी जेको आहे असां अरबी ज़बान ऐं फ़ारसी ज़बान बि मुंहिंजो शौक़ु आहे, हले पई। बसि कोरोना जे करे थोरी हाणे ब्रेक आयो आहे। माशाल्लाह। ऐं तव्हांजी सिंधी ॾाढी क्लियर सिंधी आहे। महिरबानी। ॾाढी क्लियर सिंधी आहे। ऐं मेहरान यूनिवर्सिटी जो इहो हिकिड़ो ख़ासि हिकिड़ो चइजे त हा हुनर आहे मेहरान यूनिवर्सिटी में जेको पढ़े थो त हू इंजीनियरिंग जे शोबनि सां गॾु गॾु अगरि तव्हां जेका बि लैंग्वेज तव्हांखे सेकेंड लैंग्वेज आहे, मतिलबु उर्दू थी, पश्तो थी, पंजाबी थी, तव्हांखे सिंधी हुते डेफिनेटली सिखणी पवंदी ऐं तव्हांखे अची वेंदी। छो त सिंधी पंहिंजी ॿोली एॾी मिठड़ी आहे, प्यारी आहे। शक न आहे। माशाल्लाह सां इवन हिते जेके असांजे सर्किल में फ्रेंड्स हूंदा आहिनि उन्हनि खे मां इहो ई चवंदी आहियां कि तव्हां असां जंहिं सूबे में रहूं था उन सूबे जी असांखे लैंग्वेज ई न अचे त पोइ तव्हां सोचो त बेशक इहो असां ते मुंहिंजे ख़्याल सां असां ते इहो फ़र्ज़ु आहे, छाकाणि असां सिंध जा रहवासी आहियूं त असांखे सिंधी लैंग्वेज 100% अचणु घुरिजे। ऐं माशाल्लाह सां बहरहाल मीसम इलाही बहितरीन अवां कलाम पढ़ियो ऐं माशाल्लाह सां शुमाइला इरम जिनका इन्होंने कलाम पढ़ा बहुत ही खूबसूरत वो लिखती हैं। माशाल्लाह से मेरी बहुत अच्छी दोस्त हैं और उनके कलाम, उनके अशार के क्या कहने, अभी आपने इवन कलाम सुना भी, सो मौला ने उनके कलम में बहुत तासीर बख्शी है, उनके लिए भी दुआ गो माशाल्लाह से। सो अॻिते वधंदासीं। बिल्कुलु अॻिते वधण खां पहिरीं हिकिड़ो दफ़ो आउं चवंदसि त स्पॉन्सर्स जा नाला खणी वठूं त अॼु जेके स्पॉन्सर्स असांजे हिन नशरियात में जिन ताउन कयो आहिनि, मीज़ान कुकिंग ऑयल, बैक पॉलर, कोला नेक्स्ट, क्विस, नसीम मसाला ऐं बाक़ी तव्हां गुलबहार, पेप्सी, 7up, पाकोला ऐं ॿिया बि अगरि जेके मिसिंग हुजनि सो तव्हां स्क्रीन ते एक्चुअली बसि तव्हां मूंखे ॾाढो मतिलबु मां ॾाढो बेचैनी सां इंतज़ारु कयां थी कि असांजी हींअर किथे पहुतासीं, असांजी सेकेंड डिश किथे पहुती आहे। हाणे सभु रेडी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। बिल्कुलु तव्हांजी महिनत रंग आणे वरितो ईअं चइजे। वो त खाई जॾहिं तव्हां मूंखे ॿुधाईंदव टेस्ट करे माशाल्लाह सां तव्हां इनखे मिक्स था कयो त उहो एॾो सुठो बैटर लॻे पियो। ऐं अदी जी रेसिपीज़ में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी हूंदी आहे न रोज़े खां पोइ मानी चढ़ी बि रहंदी आहे न, कोन चवंदा हुआ हाँ त मानी चढ़ी बि रही आहे। अदी जी रेसिपीज़ में आहे त मानी हज़म बि थियो वञे जल्दी। हाणे उहो नुस्ख़ो अदी तव्हांखे ई ख़बर हूंदो उहो छा था कयो तव्हां, उहो तव्हांखे वधीक ख़बर हूंदी। ऐं हिकिड़ी मुंहिंजी नंढी टिप आहे, अगरि तव्हांखे पंहिंजी डिश में लज़त आणणी आहे त जेका बि डिश ठाहियो 199.9% गारंटी थो ॾियां त उहा तव्हांजी डिश एक्सीलेंट थींदी अगरि तव्हां बिस्मिल्लाह रहमान रहीम करे उहा डिश शुरू कयो त। इहा तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। इन ई टिप ते असां हिकिड़ो नंढो ब्रेक बि वठंदासीं, सो असां सां गॾु रहिजो। जी दोस्तो, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था। असांजी महिमान रमज़ान जी हिन ट्रांसमिशन में असांजे स्टूडियो में माशाल्लाह सां इफ़्तार जो दस्तरख़्वान सजी चुको आहे ऐं जेके अॼु जूं रेसिपीज़ हुयूं जेके तव्हां ॾिठियूं असांजे प्रोग्राम में, मीज़ान कुकिंग ऑयल जी तरफ़ खां अॼु अदी असांजी यखनी पुलाव ठाहियो जेको ऑलमोस्ट रेडी आहे, ॾाढो ज़बरदस्त ख़ुशबू अचे पई ऐं इंशाल्लाह असांजी दुआ आहे त तव्हां बि अगरि घर में इहे मीज़ान कुकिंग ऑयल जूं रेसिपीज़ ट्राई कयूं हूंदियूं त उन्हनि मां बि अहिड़े तरीक़े जी ख़ुशबू ईंदी हूंदी। ऐं ॿी बैक पॉलर जी आहे जेका फेवरेट आहे इकरा जी, तो इकरा पंहिंजी रेसिपी जी पाणी ॿुधाए पंहिंजी डिश जी। बैक पॉलर जी रेसिपी आहे त उहा कीअं फेवरेट हूंदी आहे, उहा कीअं न मज़ेदार हूंदी त हिन में को शक न आहे। असां हींअर उन ख़ुशबू खां अंदाज़ो लॻाए सघूं था त ही ॿई डिशेस जेके पहिरीं डिश असांजे मीज़ान कुकिंग ऑयल ऐं ॿी बैक पॉलर में ठहियल आहिनि। यकीनन असां त इनखे अफ़्तारी खां पोइ अफ़्तारी में इंशाल्लाह डेफिनेटली इनखे इंजॉय कंदासीं। अवां सभिनी खे बि ट्राई करिणो आहे ऐं अवांजा जेके बि रिव्यूज़ हुजनि असांजा पेजिस ते माशाल्लाह कॉमेंट्स अचनि था सभिनी जा ऐं ॾाढा सुठा रिव्यूज़ था अचनि असांजा जेके व्यूअर्स आहिनि। सो उनजे लाइ असीं डेफिनेटली अवां सभिनी जा थोराइता आहियूं, पंहिंजनि तमामु असांजा जेके स्पॉन्सर्स आहिनि उन्हनि जा थोराइता आहियूं
ऐं अदी जा त स्पेशली थोरा हितां जो एॾियूं मज़ेदार डिशेस असांखे ठाहे खाराए पई, ठाहे खाराइनि पियूं, ईअं ई आहे। बिल्कुलु। ऐं टाइम घटि आहे असां वटि टाइम सफ़ा घटि आहे। माशाल्लाह सां कलाम जी फरमाइश बि थी आहे ऐं हिकिड़ो ॿियो महिमान असां सां गॾु हींअर मौजूदु आहे, सो उन्हनि जो असां इंट्रोडक्शन कराईंदासीं। उसामा असां सां गॾु आहिनि। उसामा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? ठीक हैं अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है। माशाल्लाह से आपको पहले अशरे की मुबारक हो बहुत बहुत। आज माशाल्लाह से कल से हम दूसरे अशरे में चले जाएंगे खैर से। आपको भी बहुत बहुत खैर मुबारक हो माशाल्लाह से। तो क्या सुना रहे हैं आप हमें? उस्ताद गिरामी अलहाज खुर्शीद अहमद साहब का पढ़ा हुआ बहुत ही मशहूर ज़माना कलाम, इंशाल्लाह वो मैं आपको सुनाऊंगा। बिस्मिल्लाह। कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, और ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है, के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। क्या खूबसूरत शेर। कि किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताएं, किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताएं, तुम्हीं से मांगेंगे तुम ही दोगे या रसूल अल्लाह, तुम्हीं से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हारे दर से हिला लगी है, ये सब तुम्हारा करम है आका। और ये शरफ, हाँ ये शरफ बड़ा शरफ है, तेरा रुख मेरी तरफ है, मुझे नात ख्वाह बनाया, बल्कि हमें नात ख्वाह बनाया, ये करम नहीं तो क्या है, ये सब तुम्हारा करम है आका। ये जिक्र वो है कि जिसका जिम्मा वो है कि जिसका जिम्मा लिया है खुद खालिके जहां ने, तो हम आज हैं कल यहाँ न होंगे, हम आज हैं कल यहाँ न होंगे, मगर ये महफिल सजी रहेगी, मगर ये महफिल सजी रहेगी, ये सब तुम्हारा करम है आका। ना पास भी हो तो सूना सावर, वो जिस पे राजी बस वही सुहागन,
जिन्होंने थामा नबी का दामन, जिन्होंने थामा नबी का दामन, उन्हीं के घर जगमगा रहे हैं। ये सब तुम्हारा करम है आका। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। जिन्होंने थामा इनका दामन वही घर जगमगा रहे हैं। बेशक इन्हनि जे दामन सां ई असांजी ज़िंदगियूं रोशन थी सघनि थियूं। असांजी न सिर्फ़ु ज़िंदगी हीअ ज़िंदगी जेका आरज़ी ज़िंदगी आहे, पर असांजी आख़िरत बि रोशन थी सघे थी। हिकिड़ो कहिड़ी इन नात में हिकिड़ो शेर सुठो त सुभाणे पाण कोन हूंदासीं पर इहे महफ़िलूं हूंदियूं। बेशक इन ज़िक्र जो ज़िमो उन ज़ात पाण खयो आहे ऐं हमेशह असांजे हुजण न हुजण सां त हीउ ज़िक्र बेशक न आया। हिन ज़िक्र जो जेको ज़िमो आहे उहो बेशक हुन ज़ात पाण खयो आहे ऐं हीउ ज़िक्र हमेशह ताणी हमेशह खां ज़िंदा हुयो ऐं हमेशह ताणी क़यामत जो न आख़िरी पल ताणी जारी रहंदो। बेशक सो इन दामन खे मज़बूती सां पकड़ियो। इन दामन खे मज़बूती सां पकड़ण सां ई असांजी निजात आहे, असांजी मग़फ़िरत आहे। ऐं उमेदु आहे त हीउ महीनो असांखे इहो दर्स ॾे त अथो ई ऐं इन दर्स खे असां हासिल बि कंदासीं। असां इन दर्स खे पिराईंदासीं बि ऐं न सिर्फ़ु इन महीने ताणी पर हीउ महीनो जॾहिं पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदो त ईंदड़ महीननि ऐं ईंदड़ ज़िंदगी में बि इन्हनि तमामु शयुनि ते असां अमल पैरा थींदासीं इंशाअल्लाह। सो अॼु असांजी ट्रांसमिशन तव्हांखे कीअं लॻी असीं वंस अगेन तव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼु असांजे दस्तरख़्वान ते जेका रेसिपी आहे उहा मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बैक पार्लर वारनि जी आहे। असां अॼु जे प्रोग्राम में तमामु ख़ूबसूरत महिमान आया ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। त स्क्रीन ते नंबर्स बि हलनि पिया ऐं तव्हां असांजे सोशल मीडिया जा पेजिस आहिनि उन्हनि ते कमेंट ऐं असांजे प्रोग्राम जे फीडबैक जे हवाले सां असांखे ज़रूरु अपडेट ॾींदा रहिजो। जुनैद बि अॼु तमामु ख़ूबसूरत ऐं कमाल जूं असांखे नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं। उसामा जी वॾी महिरबानी। जेके बि महिमान अॼु असांजे प्रोग्राम में आया, अॼु स्पेशल असांजी ट्रांसमिशन हुई। सुभाणे नेक्स्ट अशरे में असांजी ट्रांसमिशन थींदी इंशाअल्लाह वेंदी। सो दुआउनि में असांखे बि यादि रखिजो। दस्तरख़्वान जी महफ़िल आहे। दस्तरख़्वान जे हिन तव्हां बि अगरि घरनि में सजायूं आहिनि, महिमाननि खे घुरायो अथव, दावतूं कयूं अथव, अॼु खोड़ सारियूं कंहिंजूं इफ़्तार पार्टियूं बिल्कुलु हाणे त उहो वक़्तु क़रीब अची वियो आहे माशाअल्लाह सां इफ़्तार पार्टीज़। शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां अगेन अल्लाह साईं जा जेतिरा शुक्र अदा कयूं घटि आहिनि, छाकाणि त गुज़िरियल साल जेके हालात हुआ उन खां काफ़ी मुख़्तलिफ़ आहिनि पर अञा ताणी बि असांखे वधीक मुहतात थियण जी ज़रूरत आहे। छाकाणि त उहा जंहिं शइ खां असांखे ख़ौफ़ उहा शइ स्टिल एग्ज़िस्ट त करे थी। तंहिंजे करे पाण खे इलाही ख़्यालु रखिणो आहे। इफ़्तार पार्टी ज़रूरु कयो, ॿाहिरि वञो ज़रूरु वञो पर मुकमल एहतियात सां वञो। छाकाणि त हींअर जेका हीअ वबा हली रही आहे उहा उन वबा सां सिर्फ़ु असांखे ई नुक़सानु न आहे पर असांजा जेके घर भाती आहिनि उहे घर भाती जेके असांखां सभ खां वधीक क़रीब आहिनि, सभ खां वधीक वेझो आहिनि, उहे सभ खां वधीक मुंहिंजे ख़्याल सां हींअर टारगेट ते चइजी सघिजे थो। सो अवां सभिनी खे असां हिकिड़ी बसि दरख़्वास्त थी करे सघूं था, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे घर भातियुनि जो ख़्यालु रखो। हींअर इन जी सभ खां वधीक ज़रूरत आहे ऐं उहो वक़्तु बि क़रीब अचे पियो। माशाअल्लाह सां पंहिंजनि इबादतुनि खे डबल ऐं ट्रिपल करे छॾियो। ताक रातूं अचण वारियूं आहिनि जॾहिं असांखे जॾहिं असां ॿिया सॼा कम त मुंहिंजे ख़्याल सां पूरो साल ई थींदा रहंदा आहिनि पर हीअ जेके इबादत जो महीनो आहे सो इन्हनि इबादतुनि जे महीने में बसि इहा ई गुज़ारिश कंदासीं इन में वधि खां वधि वाधारो कयो। सो इंशाअल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी महिमान रमज़ान में। दुआउनि में असांखे यादि रखिजो। इंशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।